नाज़रीन, क़ौमी अवामी तहरीक जो बेदारी मार्च अॼु ॿिए ॾींहुं नसीराबाद खां पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा थी वियो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे जी अॻवाणी में गदखोट खां शुरू कयल बेदारी मार्च रवां दवा आहे। मार्च में हज़ारे माण्हू शरीक आहिनि। औरतनि ऐं ॿारनि जो बि वॾो अंग पिणु काफ़िले में शामिल आहे। मेड़ाकनि खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो आहे त जज़ीरनि ऐं ज़ख़ीरनि ते कब्ज़ो थियण न ॾींदासीं। बेट आईनी ऐं क़ानूनी तौर सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ सदारती आर्डीनेंस ज़रिए कब्ज़ो करणु चाहे थो, हर साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त क़ौमी अवामी तहरीक जो बेदारी मार्च ॿिए ॾींहुं नसीराबाद खां पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे जी अॻवाणी में गदखोट खां शुरू कयल बेदारी मार्च रवां दवा आहे। मार्च में हज़ारे माण्हू शरीक आहिनि। औरतनि ऐं ॿारनि जो बि वॾो अंग काफ़िले में शामिल आहे। मेड़ाकनि खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो आहे त जज़ीरनि ऐं ज़ख़ीरनि ते कब्ज़ो थियण न ॾींदासीं। बेट आईनी ऐं क़ानूनी तौर सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ सदारती आर्डीनेंस ज़रिए कब्ज़ो करणु चाहे थो, हर साज़िश खे नाकाम बणायो वेंदो।